बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। उम्मीद है खैरियत सां हूंदो। अॼु तव्हांखे दुनिया जी अहिड़ी बचत बाज़ार आउं ॾेखारे रहियो आहियां जिथे खाइण पीअण खां सिवा बाक़ी हर शइ तव्हांखे मिलंदी। हिते तव्हांखे कुता मिलंदा, हिते तव्हांखे गाॾियूं बीठल मिलंदियूं, हिते तव्हांखे दही बड़ा मिलंदा ऐं ॿियूं अहिड़ियूं शयूं असांखे हिते सभु शयूं मिलंदियूं सवाइ खाइण पीअण जी शयुनि जे। बेसिकली ही डीसी मटियारी जे तरफ़ां बचत जंहिंजी हालत तव्हांजे साम्हूं आहे त हिते न को तव्हांखे माण्हू मिलंदो जेको ख़रीदारी करण वारो हुजे, न को ई हिते तव्हांखे सामान मिलंदो जेको रमज़ान में माण्हुनि खे ज़रूरत आहे। तव्हां ॾिसी सघो था हिते तव्हांखे सिर्फ़ु गाॾियूं पार्किंग में, इन खां अलावा दही बड़ा, इन खां अलावा तव्हांखे पुलिस वारा हिते मिलंदा, इन खां अलावा तव्हांजो मिड़ई थियो ख़ैर। मुंहिंजो अॼु मटियारी दोस्तनि खे ॾेखारिजे त मटियारी में नाले मात्र जेका बचत बाज़ार आहे उन में अवाम खे छापियो ॾिनो वञे ऐं छापियो अवाम लाइ रखियो वञे। थोरो इन ते बि नज़र विझूं। ज़ाहिर आहे हिते जी जेके बि सिविल सोसाइटीज़ आहिनि, हिते जा जेके माण्हू आहिनि, हिते जी जेका अवाम आहे उहे त बिल्कुलु माठ आहे, न को ॻाल्हाए सघनि था, न को कंहिंखे चई सघनि था। पर असांजो कोशिशि इहा ई आहे त तव्हां दोस्तनि खे इन बचत बाज़ार जी हालत ॾेखारियूं। कोशिशि कंदसि त डीसी मटियारी सां बि मुंहिंजी डायरेक्ट ॻाल्हि थी सघे ऐं उनखे बि इन हाल अहिवाल जो मामिलो ॿुधाइजे ऐं उनखां पुछिजे त सर आख़िर अवाम जो ॾोहो कहिड़ो जो रमज़ान जे अहिड़े मुक़दस महीने में बि तव्हां उन्हनि खे बचत बाज़ार ॾियण में नाकाम विया आहियो। ज़िले नाज़िम, ज़िले चेयरमैन छा हिन दुनिया मां हलियो वियो आहे? MPA MNA हिते मौजूदु न आहिनि या कंहिं बि अवामी नुमाइंदे खे हीअ बचत बाज़ार नज़र नथी अचे? इन जो जवाबु गौर तलब ऐं इन जो जवाबु बिल्कुलु केरु बि ॾियण लाइ तयारु न हूंदो। कोशिशि कयूं पिया त माण्हुनि सां बि ॻाल्हायूं ऐं उन्हनि खां पुछूं त आख़िर हिन बचत बाज़ार जो फ़ाइदो कहिड़ो, जेके बजट में त हिननि अलाए केतिरा करोड़ हिन जा खाधा हूंदा, अवाम खे रिलीफ बिल्कुलु ज़ीरो। ॻाल्हाईंदो सम्झो अहिड़ी हालत जेका बचत बाज़ार तव्हांजे साम्हूं साईं, ई बचत बाज़ार जेका आहे फोटो सेक्शन में पहिरें ॾींहुं थी, जेका थी पहिरें ॾींहुं थी, पोइ बाद में हिन में कुझु बि कोन आयो। हिकिड़े ॾींहुं खंड अचे थी, अठे ॾींहुं खंड अचे थी, साहब हिकिड़ी थैली मिले थी। अठे ॾींहुं खंड अचे थी, मटियारी शुगर मिल मां या बलालम किथां अचे थी असांखे न आहे ख़बर। उन मां हिकिड़ी थैली अचे थी, ॿ थैली जेकॾहिं न त उहो ॿ थैली जेकॾहिं वठंदो त कोन मिलंदी। छो बाबा कमिश्नर जो डीसी जो इहो ई आहे त हिकिड़ी थैली मिलंदी। खंड खां सवाइ कुझु न आहे, कुझु बि न आहे। खंड ॿ अठे ॾींहुं अचे थी, मक़सूद क़िस्मती बस। मटियारी जी बचत बाज़ार, मटियारी जी रमज़ान जी बचत बाज़ार आहे ही। ऐं हिते तव्हांखे हिकिड़ी अवाम जे कम जी शइ आहे दही, इहा हिते मौजूदु आहे। पर इहो ज़ाहिर आहे बचत बाज़ार जे हवाले सां, उन हवाले सां इहा शइ हिते आउं सम्झां थो फज़ूल आहे। पर बहरहाल रोज़ी कयो वियो, सुठी ॻाल्हि आहे। दही तव्हांखे हिते भरपूर मिलंदी, माशाल्लाह। टे स्टॉल तव्हांखे दही जा मिलंदा हिते मटियारी बचत बाज़ार में। सिर्फ़ु तव्हांखे दही मिलंदी, ॿियो मिड़ई थियो ख़ैर, कुझु बि कोन्हे। पहिरें ॾींहं खां या पहिरें ॾींहुं कुझु हाणे कोन्हे? 4-5 ॾींहं हो कुझु? केतिरो टाइम हूंदो? केतिरो टाइम? केतिरी? 5 बजे ताईं हूंदो। छो 5 खां पोइ रोज़ो त शुरू 5 खां पोइ थो थिए? काउं ॾींहं जो हिते कुझु बि कोन्हे। 20 ॾींहं थी विया आहिनि, कुझु बि कोन्हे मटियारी। केर बि वरी आयो कोन्हे डीसी मटियारी या को चेयरमैन जे तरफ़ां को माण्हू को केर बि कोन आयो आहे। इहो हालत ई ॾिसो पिया। सॼी मार्केट तव्हांखे हिते मिलंदी। मटियारी तमामु वॾी मार्केट जी तव्हांखे नज़र अचे पई। बहरहाल बचत बाज़ार जो तव्हांखे ॾेखारियोसीं, उनखां पोइ असीं हलूं था अॼु प्रेस क्लब ते ऐं प्रेस क्लब जे दोस्तनि सां बि ॻाल्हायूं था, कॉल ते आणियूं था, कोशिशि कयूं था त उन्हनि सां का ॻाल्हि ॿोल थिए हिन बचत बाज़ार जे हवाले सां। त आख़िर हेॾो ज़ाहिरी आहे बजट आयो हूंदो, शयूं आयूं हूंदियूं, हिन बचत बाज़ार लाइ छा कयो वियो आहे? अचो त डीसी मटियारी सां ॻाल्हायूं। अस्सलाम वालेकुम साईं। सर खैरियत सां आहियो? ठीकु आहियो? हलो अली शेर साईं, 2 मिंट तव्हांजा वठंदसि, अगरि टाइम आहे त ॻाल्हाईंदो 2 मिंट? सर हिन वक़्तु आउं बचत बाज़ार मटियारी मां लाइव आहियां तव्हां सां मौजूदु। ऐं हालत ते इहा आहे जो अॼु 21 ॾींहुं आहे
बचत बाज़ार के पार्किंग में तब्दील किया हुआ है। नई को अवाम जी रिलीफ जी का शेयर रखी वही है। डीसी मटियारी फोन खणण लाइ तैयार कोने। छा चवंदो इन ते थोरो तव्हां एज़ अ सोशल वर्कर एज़ अ अवामी इताद जेको तव्हांजो आहे आवाज़ हक़ उन जे कोऑर्डिनेटर जे हवाले सां। फॉर्मेलिटियूं हूंदियूं आहिनि जंहिंसां हिकिड़ा ख़ूबसूरत बिल ठहंदा आहिनि। अच्छा रुगो त तक जो अवाम या को शहर ऑफिसर आहिनि वीचारा 20 ग्रेड 22 ग्रेड जा ऑफिसर आहिनि। हिननि जा बि बच्चा आहिनि जो बि ईदूं आहिनि वीचारा हिते पाण वांगुरु त कोन त ईद गाहण मां निकितो ऐं बाज़ार में वेही मुलाक़ातूं करे पंहिंजे उता कोन ते वेही रहिया घर में वेही रहिया। माण्हू वीचारा वॾे स्केल वारा जा ख़र्च वॾा आहिनि। दुबई में कनि, कराची में कनि, इस्लामाबाद में कनि, लंदन में कनि। जो कंहिं न कंहिंजे घर में तगारी खणंदो हूंदो उहो थी सघे थो उनजे भाइटियो या पुट या मामू या ख़ुदि किथे नौकिरी ते कमु करो थी मगर उहे हेॾी नौकिरी ते न आणे त बच्चा किथां खाराए सघंदो वीचारो। तो पीर अली शेर साईं सम्झो था त तव्हांजी ॿुधो असांजी इन ॻाल्हि त हिननि खां थोरो सिधी आहे त तव्हां अवामी नुमाइंदा तव्हां तव्हां माण्हुनि जा मसइला हल करियो। सही बुनियादी मसइलो हल कोन्हे। किथे केला था मिलनि 200 रुपया 400 रुपये में 3 किला 4 किला करे माण्हू घर में वञनि। आउं सम्झां थो इहो हिकिड़ो अलॻि मौज़ू आहे। हिन ते वरी हिकिड़ो प्रोग्राम थियणो आहे। साईं सर छा था सम्झो त हिन में को ज़िले चेयरमैन या को उन बाबति कारोबार आहे कमाइनि था अगर कारोबार पर हिन नोटिस अगर वठंदो केरु को एमपीए को एमएनए को ज़िले चेयरमैन को त नोटिस वठे आख़िर हेड़ो ज़ुल्म लॻो पियो आहे साईं। साईं केरु बि कोन वठंदो न कोर्ट नोटिस वठण वारी कोर्ट ई कोन थी वठनि छा कंदा पाणी वग़ैरह पिया आहिनि अलाए किथे आहिनि हुननि खे घुरिजनि निकिरंदा छो नथा निकिरनि छॾिजे निकिरंदा विज़िट कंदा किथे को बि बचत बाज़ार किथे ॾेखारियो हली सिपाही वेठा आहिनि उहे बि नीला वेठा आहिनि जेको गाॾी थो बीहारे 20 रुपया वठंदा। पीर साईं वॾी महिरबानी असां सां गॾु हींअर सीनियर सहाफ़ी दोस्त आहे आरिफ मला साहब उन सां असीं ॻाल्हायूं था। मुंहिंजो प्रोग्राम ज़रूरु ताईं ॾिसिजो। वॾी महिरबानी तव्हां असांखे जॉइन कयो। आरिफ मला सीनियर जर्नलिस्ट प्रेस क्लब जा। आरिफ ही ज़िलो मटियारी ज़िले थींदे 20 साल थी चुका। ही उते जी बचत बाज़ार दुनिया में अहिड़ी बचत बाज़ार ॾिठी हूंदी किथे? साईं पहिरीं त अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। सिंध जा मोती तमामु हर नंढे ऐं वॾे प्रोग्राम खे तमामु इशू खे खणंदा आहिनि। जीअं असां लाइव ते ॾिसंदा आहियूं तीअं हींअर बि अलाए छो असांखां आया सम्झी तव्हां अॼु 19 रोज़े ते खैरनि सां आया आहियो पर शाम जो तव्हांखे दही जा 2 गाॾा ॾिना सुबुह जो कुल खणा था खैर हूंदो आहे। इहे चवंदा न बाबा मटियारी ज़िलो तइलीम जो क़िलो मटियारी ज़िलो मखदूमनि जो ज़िलो पर हाणे चवंदो मटियारी ज़िलो तबाही जो क़िलो आहे। हीउ मटियारी ज़िलो तबाही जो क़िलो आहे जेका सुबुह साण ते कनातूं लॻंदियूं आहिनि।